इस्लामाबाद मुल्क में गुज़िरियल महीने सेप्टेम्बर दौरान महांगाई जी शरह में 0.5% जी घटिताई रिकॉर्ड कई वई आहे। सालियाने बुनियादुनि ते सेप्टेम्बर में महांगाई जी शरह 44 महीननि जे घटि तरीन सतह 6.9% ते अची वई आहे। ॻणप खाते तरफ़ां जारी कयल महांगाई जी माहवार रिपोर्ट में ॿुधायो वियो आहे त गुज़िरियल महीने दौरान मुल्क जे शहरी इलाइक़नि में महांगाई 9.3%, बहिराड़ी इलाइक़नि में 3.6% ते अची वई। अगस्त 2024 में महांगाई 9.6% ऐं सेप्टेम्बर 2023 में 31.4% हुई। सेप्टेम्बर 2024 में महांगाई हुकूमती अंदाज़नि खां बि घटि सतह ते अची वई। हुकूमत सेप्टेम्बर ऐं अक्टूबर में महांगाई 8 खां 9% रहण जी अॻकथी कई हुई। वफ़ाक़ी ॻणप खाते मूजिबि सेप्टेम्बर में महांगाई जी शरह 0.52% घटाई रिकॉर्ड कई वई आहे, जंहिं सबबि सालियाने बुनियादुनि ते महांगाई जी शरह 6.93% ते अची वई आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।